नदी पंजाब में तबाही मचाईंदड़ बोर जो पानी सिंध में दाख़िल थी वियो आहे। सिंधु दरिया के वेकरन में इज़ाफ़े खां पोइ गुडू बैराज वटि विचोले दर्जे की बोड आहे। गुडू बैराज वटि पानी जो मथां वेकरो 5,17,724 क्यूसिक ताईं पहुची वियो आहे। गुडू बैराज वटि पानी जो मथां वेकरो 4,85,272 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। सखर बैराज वटि पानी जो मथां वेकरो 4,53,140 क्यूसिक ऐं हेठां वेकरो 4,18,810 क्यूसिक थी वियो आहे। कोटड़ी बैराज वटि पानी जो मथां वेकरो 2,59,504 क्यूसिक ऐं हेठां वेकरो 2,54,354 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। नाज़रीन, असां वांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त पंजाब में तबाही मचाईंदड़ बोर जो पानी सिंध में दाख़िल थी वियो आहे। सिंधु दरिया के वेकरन में इज़ाफ़े खां पोइ गुडू बैराज वटि विचोली दर्जे की बोड आहे। गुडू बैराज वटि पानी जो मथां वेकरो 5,17,724 क्यूसिक ताईं पहुची वियो आहे। गुडू बैराज वटि पानी जो हेठां वेकरो 4,85,272 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। सखर बैराज वटि पानी जो मथां वेकरो 4,53,140 क्यूसिक ऐं हेठां वेकरो 4,18,810 क्यूसिक थी वियो आहे। कोटड़ी बैराज वटि पानी जो मथां वेकरो 2,59,504 क्यूसिक ऐं हेठां वेकरो 2,54,354 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे।